मूं इहो पुछणु पिया चाहियो त अॼुकल्ह छाकाणि त इन्फ्लेशन तमामु घणी वधी वई आहे, पेरेंट्स जो जेतोणीकि ॿारनि जो बि इहो ई ख़्यालु आहे त हूअ जल्द जल्द अर्निंग शुरू कनि। सो ॿारनि खे अर्निंग शुरू करण जे लाइ ज़ाहिर आहे त उन्हनि खे इन्वेस्ट करिणो पवंदो, छाकाणि त गुरबत आहे, इन्वेस्ट बि नथा करे सघनि। अव्हांजी ज़हन में कुझु अहिड़ा आइडियाज़ जो ॿार मुख़्तलिफ़ कोर्सिस फ्रीअ में सिखी करे पंहिंजी अर्निंग शुरू करे सघनि? ॾाढो सुठो सवाल कयो था। ऐं असां बेसिक जेको हिकिड़ी सी यूज़ कयूं था न, हर कोई यूज़ करे थो, उहा यूट्यूब। त तव्हां यूट्यूब ते वञी करे बजाए कि असां सिर्फ़ु गाना सर्च कयूं, फिल्मूं सर्च कयूं या पंहिंजी के पसंदि शयूं सर्च कयूं, असां इहो सर्च कयूं त दुनिया में कहिड़ा कहिड़ा कोर्सिस मौजूदु आहिनि जेके असांखे जल्दी अर्निंग जी तरफ़ खणी ईंदा। ठीकु आहे। अच्छा, उनजी जॻह ते तव्हां ॾिसंदा, हींअर त मूं काफ़ी हिन जो रुझान ॾिठो आहे त AI टूल्स जेके इज़ीली असांजे मोबाइल ते हली वेंदा आहिनि न, उन्हनि जे थ्रू कॉन्टेंट क्रिएशन कीअं थी थिए। ना मुंहिंजे अॻियां कॉन्टेंट क्रिएशन हाणे इलाही आसान थी वई आहे, जेको अगेन हिकिड़ो इलाही सुठो ज़रियो आहे कमाइण जो। कॉन्टेंट क्रिएशन नो डाउट ऐं बिल्कुलु रियलिटी चेक बि ॾींदो हलंदुसि त टाइम वठे थो, बट उनखे हर शइ हर कमु जेको आहे न पंहिंजी कंसिस्टेंसी घुरे थो। त पहिरीं तव्हां चवंदुसि यूट्यूब ते तव्हां सर्च कंदा न ज़ीरो इन्वेस्टमेंट प्लान्स, ठीकु आहे, या ज़ीरो इन्वेस्टमेंट बेस्ड अर्निंग्स कीअं करे सघजनि थियूं, त तव्हांखे उतां ई काफ़ी शयूं मिली वेंदियूं, काफ़ी वीडियोस मिली वेंदियूं, तव्हां उन्हनि तां लर्निंग शुरू कयो। उन खां पोइ इलाही एतिरी वेबसाइट अची वयूं आहिनि जेके आउं त सम्झा थो एनवीडिया वग़ैरह उहे पाण, इवन गूगल पाण जेको आहे कोर्सिस ॾिए थो AI पे, जंहिंमें जनरेटिव AI ते तव्हां कमु करे सघो था, इमेज प्रोसेसिंग ते कमु करे सघो था, वाइब कोडिंग ते सघो था, जंहिंमें अगेन तव्हांखे हिकिड़े हाई फाई लैपटॉप जी ज़रूरत न आहे। जीअं तव्हां इन्वेस्टमेंट जी ॻाल्हि कई, तव्हांखे इलाही महांगे लैपटॉप जी ज़रूरत न आहे। तव्हां सिर्फ़ु हिकिड़ी सिंपल इंटरनेट जे थ्रू ऐं हिकिड़े नंढे लैपटॉप जे थ्रू तव्हां सिखी करे ऐं उनखे पोइ बहितर तरीक़े सां कमु करे उनजे थ्रू कमाए सघो था। सही सही, थैंक यू जीएम, तव्हां वाकई में असांजी नॉलेज में ॾाढो इज़ाफ़ो कयो आहे। मां तव्हांखे पुछणु चाहींदमि, जीअं तव्हां डिफरेंट स्किल्स आहिनि सभिनी शयुनि जो ॿुधायो था, तव्हां गूगल में वञी करे गूगल जा कोर्सिस करे था सघो, या डिफरेंट बि तव्हां यूट्यूब ते वञी करे शयूं ॾिसी था सघो ऐं सिखी था सघो। मां तव्हांखे हिकिड़ो सवाल पुछणु चाहींदमि, जीअं अक्सर जॉब सिक्योरिटी जो बि माण्हुनि खे हिकिड़ो परेशानी रहंदी आहे, त छा असां वटि एतिरा स्टार्टअप्स ऐं कंपनीज़ आहिनि जो अगरि असां एतिरो IT में टैलेंट प्रोड्यूस कयूं था त उनखे एब्जॉर्ब करे सघनि, उन्हनि खे एम्प्लॉयमेंट ॾेई सघनि? अच्छा, अॻे हूंदो हो इहो ई त असां जॉब उन हिसाब सां सिखंदासीं जंहिंजो स्कोप बेसिकली जीअं चइजे रुझान, स्कोप जो मतिलबु सिंधी में घटि रुझान आहे, कहिड़ी शइ जो रुझान वधे पियो। अॻे जेको असां सिखंदासीं त हुनर लिमिटेड हूंदो कुझु एरियाज़ ते, त भाउ हिन शहर में काशी जेको आहे हिन शहर में मशहूरु आहे, या हिन शहर में फलाणी शइ मशहूरु आहे, या हिन शहर में फ्रूट जो कारोबार मशहूरु आहे, त असां उहो हुनर सिखंदासीं, उन हिसाब सां कमु कंदासीं। हाणे इहो जेको स्कोप जो रुझान आहे न, हिन जो जेको दायरो आहे उहो इलाही वसी थी वियो आहे। हाणे असां दुनिया लेवल ते त दुनिया में कहिड़ी शइ जो स्कोप आहे, त अगरि पहिरीं ॻाल्हि त इंटरनेट जे थ्रू असां दुनिया सां कनेक्टेड आहियूं, त तव्हां ॾिसंदा त दुनिया में असां कहिड़े लेवल ते अची सघूं था पंहिंजे। हाणे त हर जेको बि तव्हां स्किल खणो था, हर स्किल जो स्कोप आहे, अनटिल एंड अनलेस तव्हां हुन में अपडेटेड आहियो ऐं तव्हां हुन में बहितर कमु करे। ऐं अगरि सिर्फ़ु ॻाल्हि कयूं था पाण सिर्फ़ु पंहिंजे सिंध रीजन जी ही, त जीअं त आउं कमु कयां थो नेशनल इंक्यूबेशन सेंटर में, त NIC हैदराबाद पोएं 4 सालनि में ई 200 स्टार्टअप्स क्रिएट कया आहिनि, जिन 200 स्टार्टअप 4,500 जॉब्स क्रिएट कयूं। इन द सेम वे अगरि तव्हां NIC कराची जी तरफ़ वञो था, जेको अगेन सिंध जो पार्ट आहे पंहिंजो, त उन बि हींअर तक़रीबन 1 मिलियन प्लस जॉब्स क्रिएट कयूं आहिनि पोएं 7 सालनि में। सो विच इज वेरी मच, ऐं उहे सभु तक़रीबन स्किल बेस्ड जॉब्स आहिनि। त ईअं नथो चई सघिजे त असांजे स्टार्टअप्स में या असांजे आसपास में अहिड़ा इदारा न आहिनि या अहिड़ा स्टार्टअप्स आहिनि जेके जॉब क्रिएट नथा कनि। अगरि कंहिं शइ जी कमी आहे त उहा इनजी आहे त असांजी अवेयरनेस घटि आहे, असां स्किल जी तरफ़ नथा वञूं, जंहिं स्किल जी हुन दौर में ज़रूरत आहे। तव्हां ज़रूरत जेका शइ जी आहे उहा सिखो ऐं तव्हां पाण ॿियनि इदारनि जी ज़रूरत पवंदी वेंदव।